तोड़े विज़ारत गवर्नर सदारत जी मंज़िल वञी माने तॾहिं बि अबे अम्मा जो पाण खे ग़ुलाम ऐं नौकर सम्झे। लाहिण जा ई थोरा न आहिनि। ख़ालिक़ त ख़ालिक़ कान जूं त अणगणियूं महिरबानियूं आहिनि। जंहिं फरमायो लहू कानल बहर मिदादल लिकलमात रब्बी लनफ़दल बहरु क़ब्लन तनफ़द कलमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। ख़ालिक़ त ख़ालिक़ आहे जंहिंजूं अणगणियूं महिरबानियूं आहिनि। आज फरमाओ इन तउद्दू नेमतल्लाह ला तुसूहा। पर वालिदैन माजदैन जो मखलूक में जेतिरियूं महिरबानियूं थियल आहिनि औलाद जे मथां उन्हनि जो भी शुमार करे नथो सघिजे। ॼमण खां वठी जवानीअ ताईं पहुचण ताईं, जवानीअ जे मंज़िल ताईं पहुचण ताईं अलाए कीअं असांखे सुहिणा अल्फाज़ सेखारियूं, अलाए केॾी महिनत सां असांखे तरबियत ॾिनऊं, अलाए केतिरो ख़र्च असांजे बीमारनि बड़नि ते कयूं, अलाए केतिरो ख़र्च वीचारनि असांजे लटे कपिड़े ते कयो, अलाए कहिड़नि ॾुखनि ऐं तकलीफ़नि सां असांखे ईदनि बरातनि ते नवां लिबास ऐं कपिड़ा वठी अशो उजरो करे ईदगाहनि ते पाण सां गॾु सिंगारे संवारे वठी हलिया। वाह जो अल्लाह ताला वालिदैन माजदैन जे रूह में रहम विझण फरमायो आहे। सारो ॾींहुं वेही अबे अम्मा जूं ख़ूबियूं बयान कजनि, गुण वेही ॻाइजनि। ॾींहुं गुज़री वेंदो पर बाबे साईं मिठड़ी अमड़ जूं ख़ूबियूं महासिन खुटी न सघंदा। मुख़्तसर अल्फाज़नि में इहो ई अर्ज़ करिणो आहे पूरी दुनिया जे मुस्लमान खे त जेकॾहिं तव्हांखे प्यारे रसूल, तव्हांखे प्यारे नबी, तव्हांखे प्यारे पैगंबर साईं जे शफ़ाअत में उमेद आहे त अबे अम्मा जी ख़िदमत कयो, अबे अम्मा खे राज़ी कयो, अबे अम्मा जूं दुआऊं खटो। छो त नबी साईं फरमायो मुंहिंजी शफ़ाअत बरहक़ आहे, मुंहिंजी शफ़ाअत बरहक़ आहे, मुंहिंजी शफ़ाअत बरहक़ आहे। पर मां उन्हनि जी शफ़ाअत न कंदुमि जेके अबे अम्मा खे नाराज़ करे मरी आया। जहिड़ी तरह फरमायूं त शिरक करण वारे जी मां शफ़ाअत न कंदुमि, जहिड़ी तरह फरमायूं त व्याज खाई मरण वारे जी मां शफ़ाअत न कंदुमि, जहिड़ी तरह फरमायूं त बेनमाज़ी थी मरण वारे जी मां शफ़ाअत न कंदुमि, अहिड़ी तरह फरमायूं त अबे अम्मा जी नाफ़रमान जी भी मां शफ़ाअत न कंदुमि। पाण खे अहिड़ो किनो न बणायो जो नबी साईं जी शफ़ाअत ई नसीब न थिए। ऐं नबी साईं शाफ़ी माशरा, असांजो यकीन ईमान आहे त नबी साईं जी शफ़ाअत बरहक़। वल्लहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरवा अलम यजिदक यतीमा अलम यजिदक यतीमन फआवा। इन सूरत सगोरीअ में मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जे शफ़ाअत जी क़ुरान मजीद जे हवाले सां ख़ुशख़बरी नज़र थी अचे। मुंहिंजे प्यारे रसूल, मुंहिंजे प्यारे नबी, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं फरमायो होरे त निहारियो छा थो नज़र अचेव? से सुकिन छड़नि, सुकिन काठिन जो वॾो खोड़ नज़र थो अचे। पाण फरमायूं इन्हनि खे जो बाहि लॻी वञे त का काठी बचंदी? जमात चयोसीं कान बची सघंदी बाहि खां। पाण फरमायूं अल्लाह जे ज़ात जो कसम आहे
जे मां मोहम्मद करीम ते हे रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारो क़ुरान शरीफ नाज़िल फरमायो आहे। जीअं सुकनि काठनि खे बाहि साड़े वेंदी आहे तीअं अबे अमा जे नाफ़रमान जूं नेकियूं बि ईअं सड़ी खाक थी वेंदियूं। जहिड़े बि क़िस्म जूं नेकियूं कयूं हुंदई पर जे अमा अबे अमा जी बेद बि करे विधई, नाराज़ करे विधई ते सारा अमल सड़ियल हूंदसि। नबी से वेझो बि अचण ॾींदुसि मुंहिंजे हुज़ूर जी शफ़ाअत जी वॾे में वॾी वॾे में वॾी वॾे में वॾी नेमत नसीब ई न थींदसि। ऐं अबे अमा जे मथां बि औलाद जा हक़ आहिनि, घटि में घटि 3 हक़ आहिनि। हूअं त घणा ई आहिनि। बचपन जे ज़माने में सोढ़ो ॻाल्हाइण औलाद खे सेखारण अबे अमा जो कमु आहे। थोड़ा वॾा भरा थियनि त पंहिंजे बचड़नि नियाणियुनि ऐं पुटनि खे नबी साईं जे दीन जी तालीम ॾियारणु, शरीयत मुहम्मदीअ जो इल्मु पढ़ाइणु, रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जा सबक पढ़ाइणु, आलिम बणाइणु, हाफ़िज़ बणाइणु अबे अमा जे मथां फ़र्ज़ आहे। छो त मुंहिंजे नबीअ फरमायो कुल्लु मौलूदी यूलद अला फ़ितरतिल इस्लाम फअबवाहु युहव्विदानिही औ युमज्जिसानिही औ युनस्रानिही। वाह लाज़िमा बाबे साईं जे मथां, फर्ज़ अबे अमा जे मथां त बचपन जे ज़माने खां औलाद वॾ भरी थिए त जल्दी जल्दी हुननि खे दीन जे तालीम सां मशगूल रखनि, आलिम बणाइण जी कोशिशि कनि, रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जे हाफ़िज़ बणाइण जी कोशिशि कनि, कारी साहिब बणाइण जी कोशिशि कनि। अॼु वॾो अल्लाह जो एहसान थींदो थो वञे, नरीना औलाद क़ुरान जी हाफ़िज़ा थींदी थी रहे पर न्याणियूं बि क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ाणियूं थी थींदियूं वञनि। नरीना औलाद का केतिरी अल्लाह जे फज़ल सां आलिम थींदी थी रहे पर न्याणियूं बि अल्लाह जे फज़ल सां आलिमयाणियूं थींदियूं थी वञनि। बुखारी शरीफ़ जो इल्मु, तिरमिज़ी शरीफ़ जो इल्मु, अबू दाऊद जो इल्मु अॼोके ज़माने जे बचड़नि ऐं न्याणियुनि खे बि अल्लाह जे फज़ल सां नसीब थींदो थो रहे। ऐं इन ज़माने में पाण बि पंहिंजे प्यारे पैगंबर साईं जे हुकुम मुताबिक़ पंहिंजे घरू माहौल खे पर्देदार बणाइनि ऐं पंहिंजे न्याणियुनि खे बि पर्दे जी तंबीह कनि। वॾे में वॾे मान वारियूं हुज़ूर साईं जूं राणियूं हिन सारी दुनिया में एॾो कंहिंखे मर्तबो ऐं मान मिलियो ई नाहे, न मिली सघंदो कंहिं बि माईअ खे जेॾो मुंहिंजे आका साईं, मुंहिंजे नबीअ साईं, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं जे राणियुनि, मुंहिंजे मिठड़े मोहम्मद जे घर धयाननि ऐं सारी दुनिया जी ईमान वारनि मर्दनि ऐं मायुनि जे अमड़ियुनि हुज़ूर साईं जे बीबियुनि खे अल्लाह मान नसीब फरमायो आहे। नबी लस्तुन्न का अहदिन मिनन निसा, मुंहिंजे प्यारे पैगंबर जूं घर धयाणियूं, वॾे मान वारे मोहम्मद जूं राणियूं, तव्हांजे मटुका दुनिया में माई आहे ई कान, न अॻिन मायुनि में न पोइनि मायुनि में, जो तव्हांजे मदीने वारे घोट नबियनि जे सरदार, नूरनि दारनि ख़ाकिन जे सरदार, आबदन ज़ाहिदन आलमन वलियन कुतबन ऐं गौसन जे सरदार, बहादुरनि ऐं दिलेरनि ऐं सखियुनि ऐं सुहिणनि जे सरदार जहिड़ो मां कंहिंखे घोट ॾिनो ई नाहे। पर एॾे मान, एॾे शान ऐं एॾे दर्जे जे बावजूद रब्बुल आलमीन मुंहिंजे प्यारे रसूल जे बीबियुनि सॻोरनि खे फरमायो करन फी बुयूतिकुन्न, ओ मुंहिंजे रसूल जूं राणियूं तव्हां बि पंहिंजे घरनि में पर्दे में वेही रहो, हेॾे होॾे बाज़ारियूं घुमण न वञो, बेपर्दे न थियो। कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल
मुमिनीन युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न। और मुंहिंजा प्यारा रसूल, मुंहिंजा प्यारा नबी, मुंहिंजा प्यारा पैगंबर करीम पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे राणियुनि खे, पंहिंजे न्याणियुनि निमाणनि खे, सारी दुनिया जे ईमान वारनि जे घर वारनि औरतुनि खे फरमाया त हो पर्दनि में हुजनि, बुरकनि में हुजनि, बेपर्दे थिए हेॾे होॾे बाज़ारनि रोडनि ऐं रस्तनि ते न घुमनि न रुलनि। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए जो अॼु पर्दे खे ऐब सम्झो थो वञे। पर्देदारनि सां रिश्ता नथा कया वञनि त न्याणी जेल में विझी त नाहे। पर्दे वारे घर के सेंट्रल जेल से मुशाबत ॾिनी थी वञे। अॻ में घोट सां शर्त विधा था वञनि त असांजी न्याणीअ खे पाबंद न कजांइ, जॾहिं त आहे हीअ औरत जी इज़त पर्दे में। मुंहिंजी प्यारी मां, मुंहिंजी मान वारी मां, मुंहिंजी इज़त वारी मां, मुंहिंजे अमिन जी मां, स्नेहन करीम करीमन जी मां, जन्नत ख़ातून जी लक़ब वारी मां, वॾे में वॾी पर्देदार ही। और जॾहिं हुज़ूर जूं राणियूं पर्देदार हूं, तेॾियूं मुंहिंजे प्यारे मोहम्मद करीम जूं न्याणियूं पर्देदार हूं। ॻाल्हि करण खां मथे आ पर ॾिसण टिविन वीसीआर में उरियानी ऐं फहाशी जा ड्रामा ऐं प्रोग्राम ॾिसी काफ़र त हूं ई काफ़र आहिनि, पर केतिरा मुस्लमान ई भिटकी विया आहिनि। ऐं गुरबत ऐं मिसकीनीअ जे करे पंहिंजूं पर्देदार, पंहिंजूं शरीफ़ इज़त वारियूं न्याणियूं बेपर्दे करे विधियूं अथऊं। वॾे दुख सां चवणो थो पए 1,35,000 औरतूं, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजूं अमड़ियूं, मुंहिंजूं भेनरियूं, इज़त वारियुनि जूं न्याणियूं 1600 रुपयनि ते अस्पतालुनि जूं खादमा बणायूं आहिनि। गुरबत ऐं मिसकीनीअ जे करे माण्हू एतिरे क़दर पुठिते वञी पिया आहिनि जो 1600 रुपयनि ते पंहिंजे हयादार न्याणीअ, पंहिंजे पर्देदार न्याणीअ, पंहिंजे शरीफ़ न्याणीअ, पंहिंजे मान वारी न्याणीअ जे विकार खे मजरूह करे था विझनि। मां त अल्लाह जो नाम थो ॾियां सभिनी मुस्लमाननि खे त दुनिया जे माहौल खां मुतासिर थियल गुरबत ऐं मिसकीनीअ जे करे पंहिंजे न्याणियुनि खे मास्तरियाणियूं बणाइण वारो, गुरबत ऐं मिसकीनीअ जे करे पंहिंजे न्याणियुनि खे डॉक्टरनि बणाइण वारो, गुरबत ऐं मिसकीनीअ लाल जे करे पंहिंजे न्याणियुनि खे 1600 रुपयनि जे पघार ते बेपर्दे करण वारो, पुलिस में बर्तन कराइण वारो, ऑपरेटरियूं करण वारो, क्लार्कियूं करण वारो। मां तव्हांखे अर्ज़ थो कयां, अल्लाह जो नाम थो ॾियां त जल्दी पंहिंजूं न्याणियूं परणायो। देरि न कयो, परणाइण त सभिनी खे खपनि, पर हे वीचारियूं जेके बेपर्दे थी संभरी तंभरी पंहिंजे ऑफिसनि ॾे, पंहिंजे स्कूलनि ॾे, पंहिंजे अस्पतालनि ॾे थी वञनि, इन्हनि जे कॾ सवलू सीधा कढ लॻी पवनि। ज़ाफ़ा अकुल में बि अधु, ईमान में बि अधु, शरई मिल्कियत जे वरसे में बि अधु, ताक़त में बि अधु। उहा वीचारी हिकिड़े कुते खां बचंदी त ॿिए चमजे कुते जे वात में फासी वेंदी, ॿिए कुते खां बचंदी त टे कुते जे वात में अची वेंदी। लोध कुतनि जी जो हिकिड़ी न्याणीअ जे कढ लॻी पए त न्याणी वीचारी कंहिंखां बची कंहिंखां बचे। ख़ुदा जो नालो थो रहम कयो पंहिंजे न्याणियुनि निमाणनि ते। गुरबत ऐं मिसकीनीअ जे करे जेके बेपर्दे करे वेठा हो, इहे त देरी न कयो, अबो बि मरी पियो, हेॾो न्याणी बि जवान वेठी हुजेव घर में, जेका हाणे सबरी तबरी नौकरीअ जे ऑफिस ॾे वञे थी। अॻ में अबे जो जनाज़ो न पढ़ो, अॻ में न्याणीअ जो पढ़णो कयो त नबीअ साईं जे अॻितो शर्मसारीअ खां बची पियो, अल्लाह जे अज़ाब खां बची पियो। पोइ जॾहिं कोन वणंदड़ वाक़ियो थो पेश अचे त पोइ हाणे साईं पंहिंजी मोतबरी तूं मुहांडो ज़ाहिर करे
हाणे से लठियूं कुहारियूं बंदूं का खणी कतारा करे न्याणी जे कढंदो हूंदो ते लथे लाबारे भई कुचर बधो कांबो पहिरियों अखियूं काॾे वयूं हुई जो अखि न हूंदे अंधो थी पए जो 1500 ते 2000 ते 2500 ते न्याणीअ खे बेपर्दे कयो हुई ॿाहिरि माहौल में वीचारीअ खे दरबदर कयो हुई रब त क़ुरान में वाइदो करे छॾियो आहे तव्हां सां सभिनी सां त जे पैदा मां कयूं थम त पालींदो बि मां रहंदो मान तव्हां गणतियूं छो था कयो मा मिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। कुरान मजीद में फरमाया वकाइम मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा अल्लाहु यरज़ुक़ुहा व इय्याकुम। अल्लाह से फरमाया तो दुनिया जा माण्हू दुनिया जा इंसान मर्द हुजो या औरत हुजो मानी पानी जी गणती न कजो ये पखियुनि जीतने जानवरनि जो पालनहार मां त तव्हां माण्हुनि जो पालनहार बि मां अशरफुल मखलूकात तव्हांखे कयो अथनि मां अदना मखलूकात खे बुखियो नथो रहायां त तव्हांखे बुखियो कीअं रहाईंदुमि मां अदना मखलूकात खे उञूं नथो रहायां त तव्हांखे उञूं कीअं रहाईंदुमि मां तव्हांजे उञ जे लाहिण जो ज़ामिन बि आहियां त बुख जे लाहिण जो ज़ामिन बि मां आहियां। मान वारो लिबास तहां माण्हुनि खे मिलियो मर्द न माइन खे मान वारियूं रहण जूं जायूं तहां आदम जे औलाद मिठड़े मोहम्मद जी उम्मतनि खे नसीब थियो मान वारो खाधो ऐं खुराक तहां आदम जे बचड़नि खे न्याणनि पुटनि खे मिठड़े मोहम्मद जे उम्मतनि खे मिलियो। वाह जो करीम तहां ते करम कयो रहीम रहम कयो पखी परंदा तव्हांजा गुलाम बणाए छॾी गीत जरासीम तव्हांजा खादम बणाए छॾी जानवर तव्हांजा नौकर बणाए छॾी पर आसमानी मलाक बि तव्हांजा नौकर ऐं गुलाम करे तव्हांजे निंड जे वक़्तु तव्हां ते पहरेदार करे बीहारे छॾी तव्हां निंड कयो त तव्हांजे कननि ते तव्हांजे नासनि ते मुंहिंजा नूरी मलाइक पहरो ॾियनि मतां काके विलंदर वञी मतां माकुड़ो वञी मतां जीत जरासी वञी अशरफुल मखलूकात जो एज़ाज़ तव्हां इंसान खे मिलियो। हाणे जॾहिं तव्हांखे एॾो मान मिलियो जो ॻाल्हि करण खां मथे आहे ॿियो त घणो ई कुझु मिलियो अहिड़ी शलवार अहिड़ी खमीस अहिड़ियूं टोपियूं अहिड़ा पटका इहे सवाइ इंसाननि जे ॿिए कंहिंखे नसीब न थिया। असां कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिं मींहं खे शलवार पाईंदे न ॾिठोसीं असां कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिं गऊं खे कमीस पाईंदे न ॾिठोसीं असां कॾहिं बि ज़िंदगीअ में कंहिं डांद खे या घोड़े खे या गधा खे पटको ॿधंदे न ॾिठोसीं जे इहो शलवार वारो लिबास कमीस वारो लिबास टोपी ऐं पटके वारो इज़त वारो लिबास मिलियो त इंसान ज़ात खे मिलियो। या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासा या बनी आदम क़द अंज़लना अलैकुम लिबासन युवारी सौआतिकुम वरीशा। वाह जो ढकनहार ढकियो आहे वाह जो इज़त वारो लिबास तव्हांखे असांखे नसीब फरमायो अथई वॾो करीम जो करम रहीम जो रहम बाझारे जी बाझ इहो उन्हीअ जो एहसान थियो पर वॾे में वॾो एहसान अञा मथां इहो जो मिठड़े मोहम्मद जहिड़ो पेशवा ऐं पैगंबर नबी ऐं रसूल महबूब रहनुमा अता फरमायाई जंहिं असांखे अब अमा जो अदब सेखारियो जंहिं असांखे हराम ऐं हलाल जा सबक सेखारिया जंहिं असांखे पाक ऐं पलीत जो दर्स ॾिनो जंहिं असांखे गुनाह ऐं सवाब जो फ़र्क़ु सम्झायो जंहिं अल्लाह जी तौहीद ऐं शिरक में सारी ज़िंदगी क़ुर्बान कई बयान करण में जंहिं अल्लाह जे हुकुम ते हलण जे लाइ असांखे पाबंद कयो जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पर्दे जो ताक़ीद करणु फरमायो
वॾे में वॾो वॾे में वॾो वॾे में वॾो पर्दे जो ताक़ीद कयो त मिठड़ी ज़बान वारे प्यारे मोहम्मद करीम कयो। पंहिंजूं राणियूं ढकियईं, पंहिंजूं न्याणियूं ढकियईं। लशाड़ी हातिम ताई जी काफ़र जी न्याणी पई अचे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन सगीर न्याणी ते नज़र पइजी वई। साईं पुछा फरमाई आहे केरु छोकिरी नंढड़ी? फरमाईं हातिम ताई जी न्याणी आहे। चए पुट हुनजो पीउ त काफ़र आहे पर छोकिरी त वीचारी सगीर आहे। अञा इन सां कुफर कुफर इस्लाम जो कलम लागू न आहे। ॿियो लटो न आहे त हीअ चादर खणी वञी मुंहिंजी इन काफ़र जे न्याणी ते मथे ते रखो त जीअं काफ़रनि खे बि परदे हया जी आदत पइजी वञे। पंहिंजूं न्याणियूं त मुंहिंजे हुज़ूर ढकियूं पर परायूं बि ढकियूं। अॼु बुरकनि खे अज़ाब सम्झो थो वञे, बेपर्दीअ खे ज़ीनत सम्झो थो वञे। क़दीमी ज़माने में बेपर्दे माइनि खे माण्हू मकरू नज़रनि सां ॾिसंदा हुआ। बेपर्दे माइनि खे माण्हू पागल सम्झंदा हुआ। हाणे अहिड़े फितने जे दौर में बेपर्दे माइनि खे VIP माई थो सम्झो वञे। जेॾी बेपर्दे हूंदी तेॾी माई इज़त वारी सॾिबी। VIP माईअ खे A1 सम्झो थो वञे। सॼो मुआशरो डावाडोल तोड़े थी वञे, झुगोई झण थी वञे, मुल्क सॼो हेॾे होॾे थी वञे, तॾहिं बि इंसान खे न हया थो अचे न ईमान थो पंहिंजो संभाले सघे। मुंहिंजे हुज़ूर फरमायो अल हया वल ईमान मुतसिलान। हया व ईमान पाण में गॾियल आहिनि। जंहिंमें ईमान हूंदो हया बि हूंदो। उहो पंहिंजे घर में पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे घर वारनि खे बेपर्दे करे बाज़ार में न घुमाईंदो, वाक करण न वठी वेंदो, गाॾीअ ते बिना बुरके जे न विहारींदो, मुंहं जो लटो न लाहींदो। हुज़ूर साईं फरमा मूंखे कसम आहे अल्लाह जे ज़ात जो मुंहिंजी पाक दामन नियाणियूं एॾे हया ऐं पर्दे में गुज़ारे चुकियूं आहिनि जो मुंहुं त वॾी मुबारक त वॾी ॻाल्हि आहे पर हथ ऐं पेर बि मुंहिंजे नियाणियुनि जा अॼु ॾींहं ताईं कहीं ॾिसी न सघिया आहिनि सवाइ पंहिंजे महरम मर्दनि जे जेके हुननि खे ॾिसणु जाइज़ आहिनि। एॾो मुंहिंजे हुज़ूर साईं पर्दे जो ताक़ीद करणु फरमायो। अल्लाह ताला बि क़ुरान मजीद में मुंहिंजे नबीअ खे ईअं फरमायो कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजे प्यारे रसूल, मुंहिंजे प्यारे नबीअ, मुंहिंजे प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया जे मुआशरे खे, दुनिया जे माहौल खे गंदगी खां बचाइण जे लाइ पर्दे जी ज़रूरत खे घड़ीअ घड़ीअ ताक़ीद सां बयानु फरमाईंदा हुआ। छो त मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो बेपर्दे औरत ते जॾहिं इंसान जी नज़र वेंदी त उहो शैतान जे हमले खां न बची सघंदो। नबी साईं फरमायो नज़र जेका आहे शैतान जे तीरनि मां तीर आहे। गैर मुहरम औरत जे ॾिसण खां बाद मर्द बेबस थी पवंदो, शैतान ऐं नफ़्स हुन ते ग़ालिब थी वेंदो, नथो बची सघे शैतान जे हमले खां, नथो बची सघे इहो मर्द नफ़्स जे हमले खां। इन करे रब क़ुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तबिउ खुतवातिश शैतान। बियाद में फरमाई अम्मा मन खाफ मकाम रब्बिही व नहा नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मावा। काॾे वञे कीअं कजे इहो फैशन थी पियो आहे जो बिना बुरकनि जे पंहिंजूं भेण जूं न्याणियूं घुमाइजनि। अञा त शादियुनि विहांवनि जे मौक़नि ते वरी नंगियूं करे बुरका परे करे पंहिंजे ख़ुशीअ में भरिजी पंहिंजूं धीअर पंहिंजूं ज़ालूं पंहिंजूं भेनर पाण नचाए नचाए उन जा विडिया था भरनि। पोइ वरी उन शादीअ जे मौक़े गुज़रण खां बाद उहो वीडियो खोले हिक ॿिए खे था वेठा चवनि त तो वारी ज़ाल खां मां वारी ज़ाल भली थी नचे। वाह जो मुंहिंजे न्याणीअ जो नचण आहे, वाह जो मुंहिंजे भेण जी झुमर आहे। नबी साईं फरमायो जॾहिं इन मंज़िल ते पुॼो त बतनुल अर्ज़ ख़ैर मिन ज़ारा, पोइ फाटी पए ज़मीन त घिरी वञो उन खां जीअण खां इहो मौत भलो अथव जो पंहिंजूं न्याणियूं बेपर्दे करे नचायो ऐं वरी उन जा विडिया वेठा भरो, पंहिंजूं भेनर वेठा नचायो, वरी उनखे खोले रील वरी उनखे पास वेठा कयो।
वॾे में वॾी दुनिया जे अंदरि मग़रबी तहज़ीब अची वई आहे। मग़रब वारा यहूद नसारा अल्लाह जे अज़ाब जे करे बेपर्दे आहिनि। नबी जे दुश्मनीअ जे करे रब क़ुर में फतवा ॾेई छॾी ज़ुरबत अलैहिम ज़िल्लत वल मस्कना। असां यहूद नसारा खे इन्हीअ करे बेपर्दे कयो आहे जो मुंहिंजे क़ुर जा ऐं मुंहिंजे मुहम्मद जा दुश्मन आहिनि। असां मुस्लमान आहियूं, असांखे अल्लाह जे वहदानियत ते ईमान आहे, असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़तम जे नबूवत ते यकीन आहे, असांखे रहमत ऐं बरकत वारे क़ुर शरीफ़ जे मथां ईमान आहे। असांखे यहूद नसारा जी पाण में गंदगी पैदा करणी न आहे। असां पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे मिड़नि खे बेपर्दे करे रोडनि ते न रुलायूं, रस्तनि ते न घुमायूं, झुमरियूं न खेॾायूं, सेहरा न चवरायूं, धारनि खे पंहिंजे नियाणियुनि जा आवाज़ न ॿुधायूं। ताद सां ग़ैरतमंद मुस्लमान सॼी ईमान बचाए हली अल्लाह जे जन्नत जा लाइक़ बणिजूं, मिठड़े मोहम्मद जे शफ़ाअत जा हक़दार बणिजूं। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्त, दुआ है अल्लाह ताला जल जलालहू जमी मुस्लमान मर्दनि माइनि, मुंहिंजे मिड़नि नियाणियुनि सभिनी खे पंहिंजे फज़ल ऐं करम सां नबी साईं जी तालीमात ॾे तवज्जो नसीब फरमाए। प्यारे पैगंबर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगंबरी तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता सीरत ऐं सूरत मुहम्मद ऐं हर मुस्लिम अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नियाणियुनि ते, पंहिंजे अहलायार ते, पंहिंजे भेनरुनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। माशी लिहाज़ सां जेकॾहिं असां पुठिते पिया रहूं त अल्लाह असांजो मुहाफ़िज़ ऐं मददगार आहे। जेकॾहिं बुखिया सुखिया ॾींहं गुज़री विया ऐं आख़िरत में असांखे जन्नत नसीब थी त घड़ीअ में उमिरि जा ॾुख ऐं ओला लही वेंदा। दुनिया में अमीर भी मरी वेंदो, ग़रीब भी मरी वेंदो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।